जॾहिं प्रेज़ेंट सिंपल या इंडिफाइनेट टेंस, इनखे प्रेज़ेंट सिंपल बि चइबो आहे, इंडिफाइनेट टेंस बि चइबो आहे, या हैबिचुअल टेंस बि चइबो आहे, ज़मान हाल सादो या आदती। इन जेका इंग्लिश में डेफिनेशन आहे उहा आहे प्रेज़ेंट सिंपल टेंस इंडिकेट एन एक्शन विच हैपन्स इन द प्रेज़ेंट। माना प्रेज़ेंट सिंपल जेको आहे ज़ाहिर कंदो आहे कंहिं कम खे जेको हाल में हलंदड़ वक़्त में हले थो। ठीकु आहे न। हाणे इन जा जेके हेल्पिंग वर्ब आहिनि उहे आहिनि डू ऐं डज़। डू ऐं डज़ हिन जा जेके आहिनि उहे छा आहिनि, हेल्पिंग वर्ब आहिनि। ठीकु आहे। ऐं असां डू ऐं डज़ छा सां इस्तेमालु कंदा आहियूं, असां डू ऐं डज़ जीअं आई, वी, यू ऐं दे, इन्हनि चइनि फाइलनि सां असां डू इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं ही, शी, इट या वाहिद नालो, वाहिद नाले सां असां डज़ इस्तेमालु कंदा आहियूं। ठीकु आहे न। ऐं हिन ज़माने जी जेका सिंधी में सुञाणप आहे उहा आहे थी, थो, था, या दा आहिनि, दियूं आहिनि, या दो आहे। ठीकु आहे न। इन जी जेका सिंधी में सुञाणप आहे उहा थी, थो, था, या दा आहिनि, दियूं आहिनि, या दो आहे। हाणे मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल लाइ हिकिड़ो जुमिलो लिखां थो, जीअं आई स्पीक इंग्लिश। ठीकु आहे। आई स्पीक इंग्लिश, मां अंग्रेज़ी ॻाल्हायां थो। मां अंग्रेज़ी ॻाल्हायां थो या मां अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो आहियां। ठीकु आहे। असीं ॿियो जुमिलो लिखूं था, शी स्पीक्स इंग्लिश, हूअ अंग्रेज़ी ॻाल्हाए थी। हाणे असां आई सां स्पीक लिखियोसीं ऐं शीअ सां असां स्पीक्स लिखियोसीं, ऐं आई, वी, यू, दे सां असां जॾहिं वर्ब इस्तेमालु थींदो, जीअं हिते स्पीक वर्ब इस्तेमालु थियो आहे, त उन सां असां आई, वी, यू, दे सां एस या ई एस जो वधा न कंदा आहियूं। ऐं ही, शी, इट या वाहिद नालो ईंदो त उन सां असां एस या वर्ब में असां एस या ई एस जो वधा कंदासीं। जीअं शी स्पीक्स इंग्लिश, हिन में एस या ई एस जो कानून मां बयानु नथो कयां, उहो कंहिं नेक्स्ट वीडियो में कंदासीं इनशाला। त हीअ तव्हांखे फ़िलहालु फार्मूला जी ख़बर हुजे। हू अंग्रेज़ी ॻाल्हाए थी, हू अंग्रेज़ी ॻाल्हाए थी। हाणे हिन जी जेका फॉर्मेशन हूंदी आहे जुमिले जी, उन में असां पहिरियां सभ खां पहिरियां सब्जेक्ट रखंदा आहियूं, उन खां पोइ असां वर्ब रखंदा आहियूं, ऐं वर्ब जी बि फस्ट फॉर्म हिन में इस्तेमालु थींदी आहे। उन खां पोइ असां ऑब्जेक्ट इस्तेमालु कंदा आहियूं। फॉर एग्ज़ाम्पल, आई स्पीक इंग्लिश, मां अंग्रेज़ी ॻाल्हायां थो। हाणे इनखे असां सवाली या नाकारी करण लाइ जेको फार्मूलो इस्तेमालु कंदासीं, उन में छा कंदासीं, फॉर एग्ज़ाम्पल, आई डू नॉट स्पीक इंग्लिश, जी मां अंग्रेज़ी नथो ॻाल्हायां या मां अंग्रेज़ी न ॻाल्हाईंदो आहियां। ठीकु आहे। हिन में असां डू जो इस्तेमालु कयोसीं। ठीकु आहे। अगरि सवाली थींदो त असां चवंदासीं डू आई नॉट स्पीक इंग्लिश, छा मां अंग्रेज़ी नथो ॻाल्हायां। ठीकु आहे। ऐं ताक़ीदी लाइ बि असीं इस्तेमालु कंदासीं आई डू स्पीक इंग्लिश, मां वाक़ई अंग्रेज़ी ॻाल्हायां थो। पर जॾहिं असां ही, शी, इट या दे ही, शी, इट या वाहिद नालो इस्तेमालु कंदासीं त उन में असां डज़ इस्तेमालु कंदासीं। फॉर एग्ज़ाम्पल, शी स्पीक्स इंग्लिश, हू अंग्रेज़ी ॻाल्हाए थी। ऐं इनखे नाकारी करण लाइ असां कंदासीं शी
डज़ नॉट स्पीक इंग्लिश, उहा अंग्रेज़ी नथी ॻाल्हाए। हाणे हिन में असां जॾहिं डज़ इस्तेमालु कयोसीं त असां स्पीक मां एस कटे छॾीसीं, ठीकु आहे न। जॾहिं बि असां थर्ड पर्सन जेके आहिनि ही शी इट या वाहिद नालो, उन में असां डू डज़ जो जॾहिं इस्तेमालु कंदासीं त असां वर्ब मां एस या ई एस कटे छॾींदासीं। ऐं एस या जी ई एस जेका इस्तेमालु थींदी आहे उहा बि थर्ड पर्सन सिंगुलर सां थींदी आहे, जेके आहिनि ही शी इट या वाहिद नाले सां इस्तेमालु थींदी आहे। हाणे ॾिसो त असां आए सां डू इस्तेमालु कंदासीं, वी सां डू इस्तेमालु कंदासीं, यू सां डू इस्तेमालु कंदासीं, दे सां डू इस्तेमालु कंदासीं, पर ही शी इट या वाहिद नाले सां असां डज़ इस्तेमालु कंदासीं। ऐं पोइ असां वर्ब मां जेका आहे एस या ई एस जिते इस्तेमालु थींदी उहा बि कटे छॾींदासीं। होप तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। वधीक वीडियोज़ लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, महिरबानी।